नासरीन वडाणी भरिसां बंगवार बिरादरी जे बिंदुरनि में पुराणे खूनी तकरार तां चेड़ो थी पियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम यासीन। जी गुलाम यासीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मां ॿुधाईंदो हलां त बडाणी बख्शापुर थाणे जी हद बोहानी स्टाफ लॻ बंगवार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में चोरी जे पुराणे खूनी तकरार तां बंगवार बिरादरी जे मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि कंदकोट खां वापसि पंहिंजे ॻोठ गुलाम मोहम्मद बंगवार तरफ़ ईंदड़ पीउ ऐं पुट ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि 17 साला परवेज़ अली बंगवार मौक़े ते मारिजी वियो। संदसि वालिद मोहम्मद बंगवार गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वाक़े वारे हंधि पुलिस पहुची क़तल थियल नौजवान परवेज़ अली ऐं ज़ख़्मी वालिद मोहम्मद बंगवार खे खणाए थाणे ते आंदो, जितां ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद क़तल थियल नौजवान जे लाश खे पोस्टमार्टम लाइ बख्शापुर जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मी वालिद खे इलाज लाइ सखर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। राब्तो करण ते बख्शापुर पुलिस ॿुधाए त वाक़ियो कुझु साल अॻु चोरनि हथां भाॻियो अब्दुल रज़ाक क़तल थी वियो। पलांद में अॼु हथियारबंदनि नौजवान खे क़तल करे छॾियो आहे ऐं संदसि वालिद खे ज़ख़्मी कयो आहे। वाक़े बाद जवाबदार घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। जी गुलाम यासीन, महिरबानी जी।